तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तफ़सीलात तव्हांखे दोस्तों ॾींदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में छा मूसा सिजावल में इख़्तिलाफ़ पैदा थी वेंदा ऐं इहे इख़्तिलाफ़ नवाब खान पैदा कंदो। छा इहे इख़्तिलाफ़ पैदा थियण जे करे ॿई दोस्त दुश्मन थी वेंदा पाण में। छा दरिया खान जेको आहे हाकिमज़ादी खे हाल वाल ॾेई करे उन खां हक़ीक़त पुछी हू कंहिंजे हवाले कंदो, हाकिमज़ादी खे नवाब खान जे हवाले कंदो या मूसा जे हवाले कंदो या सजावल खान जे हवाले, ऐं नैना जो छा थींदो, हीअ सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन वीडियो में। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो, तव्हांखे सॼी कहाणी आराम सां सम्झ में अची वेंदी। थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी ऐं फेसबुक पेज खे फॉलो, लाइक, शेयर, सब्सक्राइब ज़रूरु कंदा, इन वीडियो खे बि शेयर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में दोस्तों नैना जे मथां इहो ज़ुल्म कंदो रहंदो नवाब खान, ऐं नैना तंग थी नवाब खान के साम्हूं ईंदी ऐं चवंदी त मूंखे तलाक ॾे या मूंखे गोली हणी छॾ, बाक़ी इहे ज़लालत करण मां नथी करे सघां, इहे ज़लालत मुंहिंजे लाइ ॾुखी आहे। बाक़ी मूसा जेको आहे बावल खान खे इहा ॻाल्हि कंदो त असांखे दोस्तनि खे दुश्मन करण जे लाइ नवाब खान नई चाल खेॾंदो ऐं उहा इहा ॻाल्हि कंदो त हाकिमज़ादी कंहिं वटि आहे सिजावल खे ऐं मूसा खे विढ़ाइणु चाहींदो, ऐं मूसा जे दिलि में सिजावल खे इहा ख़बर पइजी वेंदी आहे त मूसा मोखों दरिया हाकिमज़ादी जे बारे में ॻाल्हि लिकाए थो ऐं अकबर ऐं पंहिंजी इन दोस्तनि सां ॻाल्हि कंदो त असांजी दोस्ती ख़तमु थी सघे थी अगरि मूसा मतिलबु राज़ मूंखे नथो ॿुधाए पंहिंजा। ऐं दरिया खान फ़िलहालु हाकिमज़ादी कंहिंजे हवाले कान कंदो, हाकिमज़ादी खे सभु कुझु ॿुधाईंदो त हे मसइला आहिनि, तुंहिंजी ख़बर ॻोठ वारनि खे पइजी वई आहे। पोइ हाकिमज़ादी पंहिंजा हाल दिलि जा ॾींदी, मां केरु आहियां, काॾों आई आहे, ऐं हू भॼण जी सोच बि रखंदी त तो निकिरी वञा। अहिड़े हिसाब सां मूसा हाली फ़िलहालु परेशान रहंदो अॻी क़िस्त में। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।